अॼु सिंधी फ्रेंड्स ऑफ बेरिया टाउन कराची जी गॾिजाणी बेरिया टाउन जे हिक निजी होटल में थी गुज़री, जंहिंजी सदारत मोहतरम इसहाक शेख साहब कंदे बेरिया टाउन में रहंदड़ सिंधवासियुनि लाइ सुबह जे नेरनि जो ख़ासि इंतज़ाम कयो। ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे मेंबरनि डॉक्टर खादिम कुरैशी, CN न्यूज़ जो सरवाण अली पिताफ़ी, अब्दुल मजीद जागिरानी, डॉक्टर वज़ीर जंडराण, गुलज़ार हुसैन झत्याल, जाम लतीफ़, निज़ामुद्दीन निज़ामानी, कामरान कुरैशी, डॉक्टर अशोक, ज़फ़रुल्लाह कलवड़, डॉक्टर निज़ामुद्दीन मेमण, ख़ालिद बिरोही ऐं अकबर रतड़ सां गॾु घणे तादाद में माण्हुनि शिरकत कई। गॾिजाणी में ईंदड़ प्रोग्राम जहिड़ोकि ईद मिलन पार्टी ऐं ॿियनि लाइ वीचार वंडिया विया। प्रोग्राम जे आख़िर में गुलज़ार हुसैन झत्याल ईंदड़ हफ़्ते 9 जून आचर ॾियारे सॼी संगत खे नेराने जी दावत ॾिनी। मेवनि जे सरदार, अंब ऐं लस्सी जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।